अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 22 मार्च 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। सिंध जे गादी वारे हंधि कराची में बि एहतिजाज। मुज़ाहिरीन ते पुलिस जो तशदुद ऐं गिरफ़्तारियूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस, सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं ॿियनि तनज़ीमनि पारां गिरफ़्तारियुनि जी मज़मत। बलूचिस्तान में बि जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। जसकम अॻवान शहीद मक़सूद कुरैशी ऐं सलमान वधे जी वरसी। भेटा पेश। ईरान ते हमला बदस्तूर जारी। ईरान पारां नई हिकमत अमली जो ऐलान। नई हिकमत अमली सभिनी खे हैरान कंदी। ईरान कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां जंग ख़त्म करण जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध में जबरी तौर खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध जे गादी वारे शहर कराची में वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई। एहतिजाजी कैंप ते पुलिस कड़की पई। पुलिस एहतिजाज ख़त्म कराइण लाइ गिरफ़्तारियूं कयूं। कराची प्रेस क्लब ते रखियल एहतिजाजी कैंप तां वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जी अॻुवाण सोरठ लोहार, संस मासूम न्याणी भूमि, सीनियर वकील परवर आज़ाद ऐं एडवोकेट शम्स चांडिया खे सेवल ऐं वर्दी में मलबूस एहलकार ऐं सिंध पुलिस जा अमलदार खंभे खणी विया। जॾहिं त बशीरा ज़ोराणी, मुर्क दरख़्शां ऐं ॿियनि औरतनि ऐं क़ौमी कारकुननि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो हो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सोरठ लोहार चयो त सुठो ई आहे त हिन साल 2026 में उन्हनि बैनर ते असां खसे विया आहिनि प्रेस क्लब आहियूं असां उहो असांखां प्ले कार्ड बि खसे विया आहिनि। असां झट ॾिना आहिनि। रियासत उन जा इदारा चवनि था त तव्हां कराची में बीही करे पंहिंजे माण्हुनि जी मुताबिक़ न कयो त हू किथे आहिनि, छो त असीं अछे ऐं कारे जा मालिक आहियूं। असांजी मर्ज़ी आहे त असां कंहिंखे बि मारियूं। तव्हां एहतिजाज नथा करे सघो। हीउ प्रेस क्लब हुया आहे। प्रेस क्लब जो मतिलबु इहो ई हूंदो आहे त तव्हां अचो ऐं हिते तव्हां पंहिंजी दाहन कयो। तव्हांखे जेका तकलीफ़ आहे पंहिंजो मुताबिक़ बयानु कयो ऐं दुनिया जे आॻो ॾेखारियो। पर शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे कि तव्हांजी रियासत ऐं हुकूमरान हुनजी इहा रिवायत रही आहे त जेको बि पुरअमन तरीक़े सां एहतिजाज कंदो, पंहिंजी पुरअमन औरत हुजे, मर्द हुजे या मासूम बच्चो हुजे, उन्हनि ते असां तशदुद कंदासीं, उन्हनि खे गिरफ़्तार कंदासीं, उन्हनि जे मथां FIR कंदासीं। कराची में थियल गिरफ़्तारियुनि जी सियासी समाजी तनज़ीमनि पारां मज़मत कई वई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां कराची प्रेस क्लब आॾो जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ थींदड़ पुरअमन एहतिजाज दौरान वकील परवर आज़ाद, सोरठ लोहार ऐं ॿियनि कारकुननि खे गिरफ़्तार करण जी मज़मत कई वई। जारी कयल बयान में चयो वियो त वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध जी बहादुर न्याणी ऐं क़ौमी कारकुन सोरठ लोहार समेत ॿियनि गिरफ़्तार थियल कारकुननि ते रियासती तशदुद ऐं गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करे थी। पाकिस्तान हिकु अहिड़ी सिक्योरिटी स्टेट बणिजी चुको आहे जिते सिक्योरिटी फोर्सिस जी मनमानी ऐं गुंडा गर्दी हले थी, जॾहिं त सिविल हुकूमत मुकमल तौरु बेअसर बणियल आहे।
आवाम जा बुनियादी हक़ मुसलसिल पामाल थी रहिया आहिनि ऐं ख़ासि तौरु सिंधी माण्हुनि जी जान ऐं मिल्कियत जे तहफ़ुज़ लाइ का बि ज़मानत मौजूदु न आहे। असां पुरज़ोर मुतालबो करियूं था त समूरनि गिरफ़्तार थियल क़ौमी कारकुननि, वकीलनि ऐं शहरियुनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस हिन नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ आलमी इदारनि सां राबितो कंदी ऐं हर फोरम ते आवाज़ उथारींदी। सिंध सभा मर्कज़ पारां पिणु कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ क़ौमी कारकुननि ते तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़मत कई वई। सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी सेक्रेटरी ऐं नामियारे लेखक ताज जोए मज़मत कंदे चयो त ईद जे ॾींहुं वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ कराची प्रेस क्लब ते रखियल एहतजाजी कैंप तां सोरठ लोहार, संदसि मासूम न्याणी भूमि मुर्कशर, सीनियर वकील परवर आज़ाद ऐं एडवोकेट शम्स चांडियो, गुम थियल पठाण ज़ोहराणी जी घरवारी बशीरा ज़ोहराणी ऐं पुटु फरमान ज़ोहराणी ऐं सुंदर जेसर खे सिविल वर्दी में मलबूस अहलकारनि ऐं सिंध पुलिस पारां सख़्तु तशदुद करे ज़ोरी गहले पुलिस गाॾी में उछलाए गिरफ़्तार करण वारे शर्मनाक अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कजे थी। IG पुलिस खे हिन शर्मनाक वाक़े जो सख़्तु नोटिस वठी पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ एहतजाज कंदड़ न्याणियुनि ऐं बेगुनाह नौजवाननि खे हिकदमि आज़ादु करणु घुरिजे। ॿी सूरत में सिंध जा सान्याहवंद सख़्तु एहतजाज कंदा। जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी कराची प्रेस क्लब अॻियां वॉइस फॉर मिसिंग पर्सन जी कन्वीनर सोरठ लोहार खंबे गुम कयल क़ौमी कारकुन पठान खंद ज़ोहराणी जी वनी बशीरा ज़ोहराणी मुर्कशर ऐं ॿियनि पुरमन क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारियुनि खे रियासती दहशतगर्दी करार ॾिनो। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौरु खेनि आज़ादु कयो वञे। जेकॾहिं हिननि खे आज़ादु न कयो वियो त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। जसकम बशीर ख़ान कुरैशी पारां पिणु गिरफ़्तारियुनि जी मज़मत कई वई। जारी कयल बयान में जसकम चयो आहे त पुरमन एहतजाज हर शहरी जो बुनियादी हक़ आहे, पर न्याणियुनि सां अहिड़ो नारवा सलूक इंसानी हक़नि जी खुलियल भञकड़ी आहे। असां मुतालबो करियूं था त फ़ौरी तौरु गिरफ़्तार न्याणियुनि खे आज़ादु कयो वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जसकम आरिसर पारां गिरफ़्तारियुनि जी मज़मत कंदे गिरफ़्तार क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु करण जो मुतालबो कयो वियो आहे। जसकम आरिसर जे चेयरमैन असलम ख़ैरपुरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मौजूद सिंधवासियों ऐं क़ौमी कारकुनो जीए सुदेश जीए साईं शेम सैद जीए सुके सालारे क़ौमी तहरीक मोहतरम अब्दुल्ला दारी साहब अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं हर साल जा ईद जे ॾियारे ते वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ हर साल प्रेस क्लब कराची ते पंहिंजो एहतजाजी बुख हड़ताल करे पंहिंजो एहतजाज नोट कराईंदा आहिनि ऐं आलमी इदारनि खे पंहिंजे गिरफ़्तार थियल क़ौमी कारकुननि जी आज़ादी ऐं खंबे गुम कयल कारकुननि जी आज़ादी लाइ मुतालबो रखी ऐं आलमी ज़मीर खे जॻाइण जी कोशिशि कंदा आहिनि। उन सिलसिले में जीअं ई अॼु वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऐं वॉइस फॉर मिसिंग पर्सन उहा तंज़ीम आहे जंहिंखे उहो फोरम आहे जंहिंखे जीअं सिंध क़ौमी माह जी मेज़बानी ठाहियो वियो हो। अॼु बि उन जी तरफ़ां उन जी कन्वीनर अदी सोरठ लोहार जेको साॻियो एहतजाज कयो त खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। उन सिलसिले में जीअं अदी सोरठ लोहार पंहिंजी 5 सालनि जी मासूम न्याणी अदी जी बुशरा ऐं अदी मुर्क ऐं हिन खां सवाइ 2 वकील दोस्त ऐं हिकु मां बुशरा जो पुटु फरहान ज़ोराणी उहे उन्हनि सभिनि खे पुलिस ऐं रियासती इदारा सरेआम दादागिरी कंदे सख़्तु तशदुद कंदे उन तशदुद दौरान अदी सोरठ लोहार जी पोती बि उन मथे तां लही वई ऐं उनखे तशदुद कंदा गाॾी में विहारे खंबे गुम करे के नामालूम हंधि खणी विया आहिनि। असां सम्झूं था रियासत इहा खुली दादागिरी करे सिंधी माण्हुनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु थी चाहे ऐं उहा चाहे थी त असां ईअं ॻाल्हि भयूं अव्हांखे सभु कुझु इहो कंदा रहंदासीं, पर उन्हनि खे यादि रखी
छॾणु करे खपे त तारीख़ में कॾहिं बि तशदुद कॾहिं बि जेको थो के तहरीक खे ख़तमु न आहे कयो। तव्हांखे यादि रखी छॾणु खपे हीअ क़ौमी तहरीक फ़िक्र साईं GM से हलंदड़ आहे जेका पंहिंजे क़ौमी कारकुननि जो बचाव कंदी, पंहिंजी धरती जो बचाव कंदी, पंहिंजी क़ौम जो बचाव कंदी। असां फुलफौरी तौर ते गिरफ़्तार कयल समूरनि क़ौमी कारकुननि अधी सोरठ अधी मुर्क मां बुशरा समेत ऐं वकील साथी समेत समूरनि गिरफ़्तार कयल नौजवाननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में GSM क़ौमी महाज सख़्तु एतिजाज सॾींदी। असां हिकु भेरो वरी बि रियासती गुंडनि ऐं पुलिस जी हिन दहशतगर्दी खे मज़म नथा करियूं, पर हुननि जी हिननि हिकमत अमलियुनि खे पंहिंजी हिकमत अमली पंहिंजी कुवत पंहिंजी ताक़त सां मोड़ ॾींदासीं, कॾहिं पोइ ते न हटंदासीं। इन करे क़ौमी कारकुन खे तयारु रहणु खपे। असां जल्दी को ऐलान करे पंहिंजे साथियुनि जी आज़ादी लाइ को शानदार जदोजहद जो ऐलान कंदासीं। जीअं सिंधु जीअं साईं GM से यकीनी तौर ते असां हिकु शानदार जदोजहद लाइ हिननि खे पोइ ते कटण ते मजबूर कंदासीं ऐं हिननि खे यादि ॾियारींदासीं तारीख़ कॾहिं बि इहो तशदुद तहरीकूं ख़तमु न कयूं। तहरीकुनि में उभार पैदा थियो आहे ऐं अॼु बि सॼी सिंध सोशल मीडिया सॼी उन्हनि जी कार्रवाइनि खे नाकारा बनाए छॾियो आहे, नाकाम बनाए छॾियो आहे। यकीनी तौर ते असांजी जदोजहद अॻिते वधंदी ऐं असां पंहिंजी आज़ादी वारी तहरीक तां हथ न खणंदासीं ऐं असां फौरी तौर ते चऊं था समूरनि खंबे गुम कयल कारकुननि सां गॾु अॼु प्रेस क्लब कराची सां गिरफ़्तार कयल सोरठ लोहार ऐं साथियुनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो। ॿी सूरत में GSM क़ौमी महाज अॼोको ॾींहुं इंतज़ारु करे का न कंहिं शानदार ऐं वॾी जदोजहद जो ऐलान कंदी। सिंध मां क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंबे गुम करण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सराहाड़ी शहर में जस्कम पारां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि आशिक़ मगसी, तालिब लगारी ऐं मोहसिन मगसी जी आज़ादी लाइ ईद ॾिहाड़े शहर जे चाकर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड ऐं कारकुन जूं तस्वीरूं खणी नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते जस्कम यूनिट सराहाड़ी जे अॻवान एडवोकेट एजाज़ मगसी ऐं ॿिनि अॻवाननि चयो त संदन साथी क़ौमी कारकुन आशिक़ मगसी खे पहिरियों भेरो 2022 में सराहाड़ी मां खंबे गुम कयो वियो हो, जंहिंखे 1.5 महीने बाद आज़ादु कयो वियो। हुननि वधीक चयो त 26 जनवरी 2025 ते ॿीहर शदाद कोट शहर मां आशिक़ मगसी खे संदसि दोस्त तालिब लगारी सां गॾु खंबे गुम कयो वियो आहे, जिन जो अॼु ताईं को बि पतो पइजी नाहे सघियो। अॻवाननि हुकूमत खां मुतालबो कयो त जेकॾहिं उन्हनि कारकुननि ख़िलाफ़ को इल्ज़ाम आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे ऐं क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में जेकॾहिं हू बेगुनाह आहिनि त खेनि फ़ौरन आज़ादु कयो वञे। जस्कम आरिसर ज़िले ख़ैरपुर मीरस तरफ़ां राणीपुर में पिणु खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ ऐं सिंधु दरिया मां गैर क़ानूनी कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंधु ज़रई ज़मीनूं अस्करी इदारनि जे हवाले करण ख़िलाफ़ पिणु नारेबाज़ी कई वई। जस्कम आरिसर जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ माची, ख़ज़ानची साजिद मंगरियो, मनीष कुमार, आसिफ चाचड़ ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाज करे अलामती बुख हड़ताल कई वई। एहतिजाजी बुख हड़ताल में राणीपुर समेत भरपासे वारनि इलाइक़नि जे बाशऊर फ़र्दनि पिणु शिरकत कई। सिंधियन नेशनल कांग्रेस सखर डिवीज़न पारां छटी चौक ख़ैरपुर ते सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। कैंप ते सिंधियन नेशनल कांग्रेस मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहसिन हुसैन सोलंगी, सखर डिवीज़न चीफ हालार रतड़, डिप्टी चीफ गुलाब नारेजो, ऑर्गेनाइज़र शाहिद अयूब कांधड़ो, ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र अल्ताफ़ जखड़, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र कोसैन लाड़क ऐं वसीम नूनारी ॻाल्हाईंदे चयो त सिंध वतन में असीं 47 खां वठी ग़ुलामी जी हालत में आहियूं। अॼु बि असांजा समूरा वसीला दुश्मननि जे हथनि हेठि आहिनि। उन्हनि वसीलनि ऐं मुआशी क़त्लेआम जे ख़िलाफ़ जेको बि आवाज़ु बुलंद करे थो, पंजाब साम्राज उन्हनि खे खंभे गुम करे छॾे थो। सालनि खां अयूब कांधड़ो, पठान खान ज़ोराणी, इंसाफ़ दायो, मुर्तज़ा जूणेजो, काशिफ़ टगड़, मोहन मेघवाड़, अलाह वधायो महर, मोहसिन मगसी, ज़फ़र चांडियो, फ़तह मोहम्मद खोसो, सरवेज नूहाणी समेत सभिनी खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि ऐं सियासी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जॾहिं त बुख हड़ताली कैंप ते जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर जमाली, SUP ज़िले ख़ैरपुर अॻवान फ़याज़ खमीसाणी, जिस्क मारिसर ख़ैरपुर जे सदर वजीद ख़ासखेली, क़ौमी कारकुन फरमान सैतो, हुमैर लाड़क, उमैर सिंधी, असगर सिंधी ऐं ॿियनि समय क़ौमी कारकुननि पिणु शिरकत कई।
जबरी गुमशुदनि ख़िलाफ़ थींदड़ पुरअमन एहतजाज ते तशदुद जी सियासी समाजी अॻवान पारां मज़मत कई वई आहे। उते वकील पिणु आवाज़ उथारे रहिया आहिनि। एडवोकेट वली मोहम्मद चांडियो कराची प्रेस क्लब ॿाहिरां जबरी गुमशुदनि ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज ते तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़मत कई। मज़मत कंदे हुन चयो त गिरफ़्तारियूं इंतिहाई अफ़सोसनाक, क़ाबिल मज़मत ऐं जमहूरियत जे बुनियादी उसूल जी खुलियल भञकड़ी आहिनि। इहो अमल न सिर्फ़ु इंसानी हक़नि जी लताड़ आहे, पर इहो पिणु ज़ाहिर करे थो त रियासती इदारा पुरअमन आवाज़ खे दॿाइण लाइ ताक़त जो नाजाइज़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। जबरी गुमशुदगियुनि जहिड़े संगीन मसइले ते आवाज़ उथारणु हर शहरी जो बुनियादी ऐं इख़्लाक़ी हक़ आहे। उन हक़ खे ज़बरदस्ती चिथणु कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। असां सख़्त लफ़्ज़नि में हिन ज़ुल्म जी मज़मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त गिरफ़्तार कयल सभिनी कारकुननि खे बिना देर आज़ादु कयो वञे। ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ संजीदा क़दम खंया वञनि। SUP ऐं जस्कम पारां ईद जे ॾींहुं बि बाडह में जबरी गुमशुदनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। गुम थियल कारकुननि जूं तस्वीरूं हथनि में खणी इंसाफ़ जी अपील कई वई। एहतजाजी कैंप ते सियासी समाजी हलकनि पिणु यकजहती तौरु शिरकत कई। एहतजाज कंदड़नि चयो त जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। गुम थियल माण्हुनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां पिणु गिरफ़्तारियुनि जी मज़मत कई वई। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻवान मोहब आज़ाद पंहिंजे जारी कयल बयान में चयो त वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ कराची प्रेस क्लब अॻियां पुरअमन एहतजाज कयो वियो, जंहिं तां सोरठ लोहार, सीनियर वकील परवर आज़ाद, एडवोकेट शम्स चांडे, बशीरा ज़ुहराणी, फरमान ज़ुहराणी ऐं सुंदर जेसर खे गिरफ़्तार करण वारे वाक़े जी मज़मत करियूं था। असीं मुतालबो करियूं था त समूरनि क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। पंहिंजे जारी कयल बयान में मोहब आज़ाद वधीक चयो त ही दोस्तनि जी गॾियल राय सां हीउ वीडियो पैगाम जारी करे रहियो आहे। सिर्फ़ु इन मामले ते त अॼु जेका पुरम मिसिंग पर्सन जी रैली ते पुलिस जेको राताऊं आहिनि ऐं उन में कन्वेनर वॉइस फॉर मिसिंग पर्सन सोरठ लोहार खे गिरफ़्तार कयो, अदीब बशीरा खे कयो, आज़ाद परवर एडवोकेट खे कयो, उन सां गॾोगॾु ॿिया काफ़ी सारा दोस्त कया। असां फिलफोर उन्हनि जी रिहाई जो मुतालबो था करियूं ऐं सिविल सोसाइटी खे, ह्यूमन राइट जी ऑर्गेनाइज़ेशन खे, समूरनि पॉलिटिकल धुरनि खे अपील था करियूं त इन ते फौरी एक्शन कयो। छा आहे त असां सुवाल कंदुसि हिकिड़ो सहाफ़ियुनि खां, जॾहिं सहाफ़ी इन ते एहतजाज छो नथा कनि त प्रेस क्लब जे साम्हूं जिथे इज़हार आज़ादी जो माण्हुनि खे हक़ु ॾिनो वियो आहे, हुते बि पुलिस जेको आहे एहतजाज करणु नथी ॾे। ॿियो आउं सुवाल कंदुसि हिन रियासत खां, तव्हां कॉन्स्टिट्यूशन जी वायोलेंस कयो जेको हिन ठहियलु आहे 24 कलाकनि में कहिड़ो बि कंहिंखे बि तव्हां कहिड़ो बि मुजरिम हुजे उनखे गिरफ़्तार करे मैजिस्ट्रेट अॻियां पेश कयो। ॿी सूरत में सालनि खां माण्हू मिसिंग आहिनि, हुननि जा प्यारा जेकॾहिं उहे ईद जे ॾींहुं हुननि सां इज़हार यकजहती तौरु उहो एहतजाज था कनि, उन्हनि खे तव्हां ईअं घेरे खंभे करे तव्हां गिरफ़्तार था करियो। तव्हां छा सम्झो था त इहो तव्हां हिकिड़ी मोहबत जो पैगाम जेको सिंधी क़ौम जो मोकिलियो। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां पिणु कराची में थियल गिरफ़्तारियुनि जी मज़मत कई वई। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जे चेयरमैन सुहेल अबड़ो पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त कराची मां सोरठ लोहार, वकील परवर आज़ाद, मुर्कशर ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी जी मज़मत करियूं था। हीअ रियासती दहशतगर्दीअ जो खुलियल मुज़ाहिरो आहे। पुरअमन एहतजाज ते तशदुद, गिरफ़्तारियुनि ऐं जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। सोरठ लोहार, परवर आज़ाद ऐं ॿियनि कारकुननि खे तुरत आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी। ईद वारे ॾींहुं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ बलूचिस्तान में पिणु एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। ईद वारे ॾींहुं कोयटा में
बलोच यकजहती कमेटी ऐं वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स तरफ़ां जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। बलोच यकजहती कमेटीअ तरफ़ां कोयटा में एहतजाजी रैली कढी वई, जॾहिं त ईद उल फितर जे पहिरें ॾिहाड़े ते वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स जे ज़ेर एहतमाम एहतजाजी मुज़ाहिरो पिणु थियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त जबरी तौरु खंभे गुम कयल माण्हुनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स जे ज़ेर एहतमाम एहतजाज में खंभे गुम कयल माण्हुनि जे वारसनि वॾे अंग में शिरकत कई, जिन खंभे गुम कयल माण्हुनि जी फौरी तौरु आज़ादी जो मुतालबो कयो। उन मौक़े ते वारसनि जो चवणु हो त ईद जहिड़ी ख़ुशी जे मौक़े ते एहतजाज करणु इन ॻाल्हि जी अलामत आहे त असांजा प्यारा अॼु बि असां खां परे न आहिनि। असीं अॼु एहतजाज करे दुनिया खे पंहिंजो ॾुख ॿुधाइणु चाहियूं था। असांजे प्यारनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। खंभे गुम कयल ॿिनि भाइरनि यासिर ऐं जुनैद जी भेण यास्मीन हमीद ईद जे मौक़े ते जारी कयल बयान में चयो त दुनिया जे कंहिं बि कानून में जबरी गुमशुदगियूं कंहिं बि ॾोह जी सज़ा तौरु राइज नथियूं करे सघजनि। मुंहिंजे भाइरनि खे जबरी तौरु गुम कयो वियो आहे। बलूचिस्तान हुकूमत असांजी फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। 1 साल खां वधीक वक़्तु गुज़री चुको आहे। मुंहिंजनि भाइरनि जो को बि पतो नाहे पइजी सघियो। हुन वधीक चयो त कंहिं घर जो हिकु भाती गुम थी वेंदो आहे त सॼो ख़ानदान उजड़ियल नज़र ईंदो आहे। मुंहिंजा त 2 भाइर जबरी तौरु खंभे गुम कया विया आहिनि। जेकॾहिं मुल्क में कानून नाले का शइ हुजे हा त मुंहिंजे भाइरनि खे ज़रूरु आज़ादु कयो वञे हा। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते मुंहिंजे भाइरनि खे आज़ादु कयो वञे। जसकम जे अॻवान शहीद मक़सूद ख़ान कुरैशी ऐं शहीद सलमान विधो जी यादगार ते भेटा पेश कई वई। शहीदनि जी वरसी जे मौक़े ते खेनि भेटा पेश कई वई। जसकम जे मरकज़ी अॻवान आकाश मल्लाह, अनवर चांडे, जसाफ मरकज़ जे अॻवान दरिया ख़ान पंवर, जसकम हैदराबाद ज़िले सदर आसिफ़ पंवर, मटियारी जे सदर ज़ुल्फ़कार ॾेथो, दादू जे सदर मंसूर जमाली, नवाबशाह जे सदर हाशिम लगारी, नौशर फ़िरोज़ जे अॻवान फैसल मस्तोई, रशीद ॾेथो, अली रज़ा ख़ासकैली, ज़ुल्फ़कार जमाली, नवाब ख़ान बुर्दी, सजील सालारियो ऐं ॿियनि भेटा पेश कई। उन मौक़े ते अॻवान चयो त 21 मार्च उहो ॾुखोईंदड़ ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं रियासती जबर जी बाहि में साड़े क़ौमी अॻवान शहीद मक़सूद ख़ान कुरैशी ऐं शहीद सलमान विधो खे बेदर्दी सां शहीद कयो वियो हो। शहीदनि जो रत अॼु बि धरतीअ जे सीने ते ज़ख़्मनि वांगुरु ताज़ो आहे। उन माॻ ते जिते क़ुर्बानी जी ख़ुशबू अञा ताईं फ़िज़ा में महसूसु थिए थी, हाज़िरी भरे अॼु असीं भेटा पेश करणु आया आहियूं। हीअ हाज़िरी सिर्फ़ु रस्म न पर हिकु वचन आहे त शहीदनि जे रत सां लिखियल जदोजहद खे कॾहिं बि विसारियो न वेंदो। संदन ख़्वाबनि जी साभिया ताईं ही सफ़र जारी रहंदो। कंडियारो में मुख़्तलिफ़ सिंध दोस्त तनज़ीमनि पारां सिंध मां खंभे गुम कयल सियासी कारकुननि ऐं ॻोठ बजराणी लिगारी जे पौरितनि जी आज़ादी लाइ स्टार चौक ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे सिंध दोस्त सियासी कारकुननि ऐं पौरितनि जी आज़ादी ऐं सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ बंदि करण जी घुर कई वई। एहतजाजी कैंप जी अॻवानी कंदड़नि में सिंध सागर पार्टी जा मरकज़ी अॻवान अब्दुल जब्बार मंगरियो, एडवोकेट वज़ीर अहमद उॼण, सिंधियन नेशनल कांग्रेस जा अॻवान शिराज़ आगरो, डॉक्टर जमील सियाल, जीए सिंध क़ौमी मुहाज़ बशीर ख़ान जा अॻवान हुबदार मीर महर उमर सिंधी, सिंध यूथ एक्शन कमेटी जा अॻवान शकील गांघरो, नवीद गांघरो, पोहरियत मज़ाहिम तहरीक जा अॻवान सरमद आज़ाद, ज़ैन सियाल ऐं सिंधी अदबी संघ जो गफ़ार अब्बासी शामिल हुआ। एहतजाज दौरान सिंध में जबरी गुमशुदगियुनि ऐं सियासी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करण जी निदा कई वई। अॻवान चयो त दुनिया जे आलमी कानूननि मूजिबि सिंध जी सरज़मीन हिकु तारीख़ी वतन आहे। सिंध जे हर माण्हू खे पंहिंजे वतन जी आज़ादी ऐं जियापे जे वसीलनि जे बचाव लाइ सियासी जदोजहद करण जो पूरो हक़ हासिलु आहे। पर हिन मुल्क में सिंधी माण्हुनि खे के बि सियासी ऐं इंसानी हक़ मिलियल न आहिनि। सिंध में सियासी हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद कंदड़ केतिरा ई क़ौमी कारकुन सालनि खां खंभे गुम कया विया आहिनि।
जिन में मुर्तज़ा जुणेजो, अयूब कांदड़ो, इंसाफ़ दायो, मोहन मेघवाड़, पठान खान ज़ोराणी, फ़कीर एजाज़ गाहो ऐं ॿिया असीर शामिल आहिनि। उन खां सवाइ गुज़िरियल साल मई महीने में मोरे शहर में सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ एहतिजाजी धरणे ते फायरिंग करे ॿिनि क़ौमी कारकुननि इरफ़ान लगारी ऐं ज़ाहिद लगारी खे शहीद कयो वियो। ॻोठ बजाराणी लगारी ऐं मोरे सां तालुक़ु रखंदड़ 60 पोरियतनि ऐं सियासी कारकुननि खे गिरफ़्तार करे जेलनि में वाड़ियो वियो, जिन खे अदालतुनि में पेश नथो कयो वञे। ॻोठ बजाराणी लगारी जे नौजवाननि सां गॾु पीरसननि ते पिणु दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिं करे इलाइक़े जा माण्हू रोज़गार खां कटियल ऐं रुपोश रहण ते मजबूर आहिनि। सिंध मुकमल तौर ते रियासती जबर ऐं लाक़ानूनी जी लपेट में आहे। सिंध जे वतन दोस्त धुरियुनि खे पंहिंजो क़ौमी वजूद, जियापे जा वसीला ऐं इंसानी हक़ बचाइण लाइ मिड़ी मुठ थियणु घुरिजे। एहतिजाज कंदड़नि घुर कई त सिंध मां खंभे गुम कयल सियासी कारकुननि ऐं मोरे जे असीरनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। एहतिजाजी कैंप ते नामियारो तख़लीकार करीमदाद खुश्क, एडवोकेट ख़लीक़ुज़्ज़मा गांगरो, इमदाद कलेरी, STP अॻवान ज़ुल्फ़कार मल्लाह, हासिब मेमण, फैसल कल्होड़ो, सैयद आसिफ़, मेहदी शाह, नसीब मेमण, सुहेल सहतो, शमन लाखो, बशीर मंगरियो, वकार मंगरियो, सदाम मल्लाह, मेहराण खोसो, दर्शन सुमरो, ताहिर गांगरो, सदाम मीराणी, अमीन गांगरो, अब्दुल हमीद चन्ना, रहमान मंगरियो, कबीर मंगरियो, शाहिद सिंधी, मुनीब खोसो, माजिद गोपांग ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। जॾहिं त अवामी कलाकार फ़कीर दीन मोहम्मद गांगरे एहतिजाजी कैंप ते क़ौमी गीतनि वसीले सिंध में थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। घोटगी ज़िले जे तालके ख़ानगढ़ जे चइनि ॻोठनि शरीफ़ महर, हमज़े महर, वधण महर ऐं आदल महर जे ॻोठाणनि शागिर्दनि, उस्तादनि ऐं हारियुनि जी ईद गॾिजाणी डान मॉडल स्कूल आदल महर तालके ख़ानगढ़ में थी गुज़री। उन मौक़े ते लतीफ़ फ़िक्री फोरम जे ऑर्गेनाइज़िंग सेक्रेटरी नौजवान काशिफ़ महर फोरम जे मक़सद ऐं सरगर्मियुनि बाबति वीचार वंडिया। हुन चयो त हिन फोरम खे लतीफ़ी फ़िक्र खे सम्झण ऐं सम्झाइण लाइ मुख़्तलिफ़ सरगर्मियूं सरअंजाम ॾियणु, लतीफ़ी फ़िक्र जे फैलाव ऐं उन जी अमली इज़हार जे लाइ जा खोड़णु, माण्हुनि ख़ासि करे ॿारनि ऐं नौजवाननि में शाह लतीफ़ जे फ़िक्र खे पखेड़णु, सिंध जे इदारनि ख़ासि करे तालीमी इदारनि में शाह लतीफ़ जी शाइरी खे पढ़णु ऐं पढ़ाइण जो माहौल पैदा करणु, शाह लतीफ़ जी शाइरी खे आम करण लाइ मुख़्तलिफ़ अवामी सरगर्मियूं सरअंजाम ॾियण जे लाइ ठाहियो वियो आहे। हुन वधीक चयो त जिते असीं मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुनक़िद कराईंदासीं, कचहरियूं कंदासीं, उते हर घर में शाह जे रिसाले जी मौजूदगी खे यकीनी बणायो वेंदो। उन सां गॾु सोशल मीडिया वसीले लतीफ़ी फ़िक्र खे उजागर कयो वेंदो। लतीफ़ फ़िक्री फोरम पारां लतीफ़ी किताबी मेला पिणु लॻाया वेंदा। गॾिजाणी में अली गुल महर, मुज़फ़र अली, ग़ुलाम मुर्तज़ा, क़ाइमुद्दीन, ग़ुलाम कादर, जमील अहमद, वकार अली, मोहम्मद बुढल, ज़ुबैर अहमद ऐं ॿियनि शिरकत कई। ईरान ते हमलनि जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे, जॾहिं त G7 मुल्कनि पारां आलमी तवानाईअ जी फ़राहमी खे सहारो ॾियण जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त पासदारान इनक़लाब दावा कई आहे त नई हिकमत अमली अमेरिका ऐं इसराइल खे हैरान करे छॾींदी। ईरान पारां इसराइल ते मुख़्तलिफ़ हमला कया विया, जंहिं जे नतीजे में 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त इसराइली फ़ौज तरफ़ां तहरान में पिणु हमला कया विया आहिनि, जंहिं जे नतीजे में केतिरियूं इमारतूं मुकमल तौर ते तबाह थी वयूं आहिनि। अमेरिका में इंसानी हक़नि जी तनज़ीम हराना दावा कई आहे त जुमे जे ॾींहुं शाम 5 वॻे ताईं ईरान ते मुख़्तलिफ़ हमला कया विया। 17 सूबनि में घटि 640 हमला कया विया, जंहिं जे नतीजे में घटि 88 ॼणा मारिजी विया। हराना जो चवणु आहे त जंग शुरू थियण खां 3 हफ़्तनि दौरान हींअर ताईं घटि 1398 ॼणा मारिजी चुका आहिनि, जिन में 210 ॿारड़ा पिणु शामिल आहिनि। उनखां सवाइ 1165 फ़ौजी पिणु मारिजी चुका आहिनि। G7 मुल्कनि जो इजलास थियो, जंहिं दौरान
आलमी तवानाई जी फ़राहमी खे सहारो ॾियण लाइ तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। जॾहिं त इजलास दौरान कैनेडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जापान, बरतानिया ऐं अमेरिका जे परॾेही वज़ीरनि ऐं यूरोपीय यूनियन जे आला नुमाइंदे चयो त ईरानी हुकूमत फौरी तौर हमला गैर मशरूत तौर ख़तमु करे। जॾहिं त ॿिए पासे ईरानी पासदारनि इनकलाब चयो आहे त ईरान जी नई हिकमत अमली अमेरिका ऐं इसराइल खे हैरान करे छॾींदी। ईरानी पासदारनि इनकलाब ऐलान कयो त आउं इहो ऐलान कयां थो त ईरानी फ़ौज खे वालारे इलाइक़नि ते मुकमिल बरतरी हासिलु आहे। नई हिकमत अमली ऐं लॉन्च सिस्टम्स अमेरिका ऐं इसराइल खे हैरान करे छॾींदा। बरतानवी वज़ीर अज़म चयो आहे त बरतानवी फ़ौजी अॾा ईरान जे ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में शामिलु न थींदा। बरतानिया जे वज़ीर अज़म पंहिंजे पैगाम में चयो आहे त क़ब्रस में बरतानिया जो फ़ौजी अॾो RAF अमेरिका जी ईरान ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में शामिलु न थींदो। रूसी सदर प्यूटन ईरान जे नए रहबर आला ऐं सदर खे मोकिलियल पैगाम में चयो आहे त मॉस्को हिन मुश्किल घड़ी में तहरान जो वफ़ादार दोस्त ऐं क़ाबिल एतमाद शरीकदार रहंदो। हुन वधीक चयो त मूंखे उमेद आहे त ईरानी अवाम हिन आज़माइश मां निकिरण में कामयाबु थी वेंदो। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां पिणु ईरान जंग खे फौरी तौर ख़तमु करण जो मुतालबो कयो वियो आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवाण इमदाद काज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त फौरी तौर जंग बंदि कई वञे। हुन जो वधीक चवणु हो त आज पूरी दुनिया के मुसलमान ईद उल फितर मना रहे हैं, लेकिन अफसोस की बात यह है कि जिस तरह ईरान पर अमेरिका और इसराइल ने जारियत करके ईरानी अवाम को कत्ल कर रहे हैं, इससे पहले गजा में फ़लस्तीनियों का बड़े पैमाने पर कत्लेआम हुआ। इस सारी कत्ल गारत गरी के बाद जिसमें फ़लस्तीनियों की नस्ल कुशी, आज ईरानियों की नस्ल कुशी हो रही हो, दुनिया ईद कैसे मनाए। फिर इसके अलावा पाकिस्तान में हालात ये है कि मोरो के करीब एक गांव है जिसका पुलिस ने मुहासरा किया हुआ है। 20 मई के वाक़े में बजारानी लगारी के गांव के लोग जो है जेलों में बंद हैं, लोग शहीद किए गए। इस तरह सिंध में, बलूचिस्तान में, पख्तूनख्वा में बेशुमार ऐसे लोग हैं जो जबरी लापता किए गए हैं और उस जबरी लापता के नतीजे में उनके ख़ानदान एक अजाब की कैफियत में मुब्तला हैं। ऐसी सूरत हाल में कैसी ईद मनाई जाएगी। लेकिन इससे अफसोसनाक सूरत हाल यह है कि पाकिस्तान के फ़ौज के सरबराह ने इंतहाई घमंड के साथ पाकिस्तान में रहने वाले उन शिया हजरात को, अहले तशी हजरात को जिस ज़बान से मुखातिब किया है, वो इंतहाई अफसोसनाक और काबिल मज़म्मत अमल है। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ये समझती है कि जंग ईरान में हो, क्यूबा में हो या वेनेजुएला में हो, साम्राज्य की जारियत क्यूबा के खिलाफ हो रही हो, कोलंबिया के खिलाफ हो रही हो, वेनेजुएला के खिलाफ हो रही हो, ईरान के खिलाफ या फ़लस्तीन के खिलाफ, सारी इंसान जात का मसला है। और उस पर अगर लोग खड़े होते हैं, एहतजाज करते हैं और रोकने की कोशिश करते हैं, दुनिया में अमन की बात करते हैं, उन पर फायरिंग करके उनको मारना, उनको गिरफ्तार करना, ये काबिल मजम्मत अमल है, वहशाना अमल है। कम्युनिस्ट पार्टी इससे नफरत करती है, उसकी मजम्मत करती है, समझती है कि जिन लोगों ने भी ये जराइम किए हैं, तारीख है, एक दिन उनसे जरूर हिसाब लेंगे। उल्टा आज अमेरिका के वफादार ये कहें कि ईरान की जंग में ईरान पर होने वाले जुल्म के खिलाफ जो वफादारी हमदर्दी दिखा रहे हैं, उनको पाकिस्तान छोड़ के ईरान चले जाना चाहिए, इंतहाई मजम्मत के काबिल अमल है। हम समझते हैं कि पूरी दुनिया, आलम इंसानियत आपस में भाई है।
हिंदू हो, मुस्लिम हो, ईसाई हो, यहूदी हो या सिख हो, किसी भी मजहब से ताल्लुक रखने वाले हों या जो किसी भी मजहब से ताल्लुक नहीं रखते, मजहब को नहीं मानते, सब इंसान हैं, आपस में भाई हैं और हर एक का जिंदगी गुजारने का एक अपना रंग है, अपना तरीका है, उसको उसका अख्तियार होना चाहिए। सवाल यह है कि दुनिया के अंदर यह माशी समाजी निज़ाम जो इंसान को गुर्बत मुफलिसी में मुब्तला करता है कि एक तरफ दौलत के अंबार होते हैं और एक तरफ लोग जो है वो ईद की खुशियों पर अपने बच्चों के लिए कफालत का, उनके लिए कोई अच्छा खाने का भी बंदोबस्त न करें, ईद के 2 दिन भी भीख मांगते फिरे, ये अफसोसनाक अमल है। दुनिया के अंदर एक ही लड़ाई है, एक लड़ाई है साम्राज्य और सरमाएदारी की तरफ, अशराफिया तबके की तरफ, दौलतमंद तबके की तरफ मजीद दौलत समेटने के लिए, दुनिया के वसाइल पर कब्जा करने के लिए, और दूसरी तरफ वो जंग है जो हक परस्ती की है, हक पर मबनी है, अपने वसाइल को, अपनी कौमी दौलत को, अपने अवाम की इज्जत नफ्स को और उनके वकार को बचाने की जंग है। ईरान जो जंग लड़ रहा है, ईरान के अवाम जो जंग लड़ रहे हैं, क्यूबा के अवाम जो जंग लड़ रहे हैं, वो साम्राज्य की उस वहशियाना लूट खसूट की पॉलिसियों के खिलाफ लड़ रहे हैं। हमारा मकसद दुनिया के अंदर अमन कायम करना है और अमन तब तक कायम नहीं हो सकता जब तक ये साम्राज्यत रहेगी। साम्राज्यत को खत्म करके ही जंगों से निजात हासिल की जा सकती है, सरमाएदारी निजाम को खत्म करके ही दुनिया के अंदर खुशहाली और अमन कायम किया जा सकता है। लिहाजा पाकिस्तान के अवाम को उन तमाम कुव्वतों के खिलाफ लड़ना चाहिए जो साम्राज्य कुव्वतें, जो साम्राज्य के पिट्ठू हैं, उनके खिलाफ मुतहदा महाज बनाना चाहिए और पाकिस्तान के अवाम के लिए जंगों से बचने का यही रास्ता है। पाकिस्तान ने सऊदी अरब के साथ दिफाई मुआहदा किया है। खतरा है कि सऊदी अरब के जो रियाल और डॉलर पाकिस्तान को मिल रहे हैं उसके बदले ये ईरान के खिलाफ किसी जंग का हिस्सा न बन जाए। अगर ये बनता है तो वो जंग पाकिस्तान में आ जाएगी और पहले ही अमेरिका की अफगानिस्तान में जंगों को पाकिस्तान में लाया गया है। ये इंतहाई खतरनाक और पाकिस्तान के लिए तबाहकुन होगा कि पाकिस्तान ईरान के खिलाफ किसी जंग का हिस्सा बन जाता है। उसमें जो पाकिस्तान में जंग आ जाएगी वो इस मुल्क को तहस नहस कर देगी। लिहाजा पाकिस्तान के हुक्मरानों, पाकिस्तान के वर्दीपोश अफसरों को ये घमंड निकालना चाहिए, अपने मुल्क में अमन कायम रखने के लिए सोचना चाहिए और यहाँ पर तमाम मकादब फिक्र, तमाम मज़ाहिब के दरमियान एक बिरादराना बायनी रिश्ता और ये मुल्क सबका है। इस वजह से उनको ये धमकी आमेज लहजा अख्तियार नहीं करना चाहिए। बहुत बहुत शुक्रिया। मैं इमदाद काजी, सेक्रेटरी जनरल कम्युनिस्ट पार्टी की हैसियत से पार्टी का ये ऑफिशियल बयान दे रहा हूँ कि पाकिस्तान के अवाम को, चाहे किसी भी मजहब से ताल्लुक रखते हैं, किसी भी मसलक से ताल्लुक रखते हैं या कोई किसी मजहब को नहीं मानता, एथियस्ट है, उन सब का ये मुल्क है। हमारा इस मुल्क में बराबर के हुकूक हैं, माशी समाजी हुकूक हमारे बराबर हैं, सियासी हुकूक हमारे बराबर हैं। हमें मिलकर पाकिस्तान में एक पुरअमन, जमहूरी, समाजी, माशी इंसाफ का मुआशरा कायम करना है। शुक्रिया। ही असी अवां जी खिदमत में पेश करे रहा हुआसीं ख़बरों। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्त ज़रूरत आहे। हिन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन नंबर या ईमेल ते राबितो करे सघो था। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन